वेलकम सॻियूं आया आहियो तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे लेकिन सर हिन इंजेक्शन खां अलावा ॿिया बि घणा इशूज़ आहिनि जीअं कलर जो इशू आहे उहो तक़रीबन जेकी 1750 रुपया बोरी आहे 3500 खां 3300 रुपया हिते खपाई थी वञे कॾहिं बि को जेको आहे सो AC वग़ैरह या को ॿियो अमलदार हिते सॻियूं शहर में न आयो आहे इन हवाले सां तव्हांजो छा चवणु बिस्मिल्लाह रहमान रहीम अॼु असां हिते साईं आया आहियूं डिप्टी कमिश्नर खैरपुर साहब जन जे हुकुम ते ऐं असांजे मुसलसल ही 6 महीननि खां कैंपेन हले थी पई कोरोना वैक्सीन जे हवाले सां अॼु हिते सॻियूं शहर में आया आहियूं असां थ्रू आउट पूरे तालके में वैक्सीन जो अमल हले थो पियो उन खां बाद में तव्हां यूरिया जे हवाले सां ॻाल्हि कई त असां तमामु घणी कोशिशि करे रहिया आहियूं जेके माफ़िया आहिनि जेके स्टॉक कयूं वेठा आहिनि हिकु जॻह ते आबादगार जिन वजह सां परेशान आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन हले थो पियो ऐं असां राणीपुर में 1-2 ट्रेलर पकड़िया हुया जेके असां गवर्नमेंट रेट ते आबादगारनि में डिस्ट्रीब्यूट कयासीं 1770 रुपया जे रेट सां ऐं असांजी वधीक ऑपरेशन हली रहियो आहे जेके माफ़िया आहिनि जेके ब्लॉक करे छॾियो आहे जिन यूरिया खे उन जे ख़िलाफ़ु असांजो ऑपरेशन हले थो पियो सर असल त जेके नंढा वापारी आहिनि उहे हुतां हुननि जो इहो चवणु आहे त असांखे महांगो मिले थो 3 खां 4 डीलर आहिनि हिते पूरे सूबे जे अंदरि जिन खे फैक्ट्री प्रोवाइड करे थी कलर ऐं असां उन्हनि खां महांगे रेट ते वठूं था अगरि जेकॾहिं असां ते छापा लॻनि था ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां न वठंदासीं त पोइ हिन ग़रीब हारियुनि जो छा थींदो साईं असांजी जे अगेंस्ट को एक्शन हींअर त छो न खणो सर बिल्कुलु उन्हनि जे ख़िलाफ़ु असां हिंगोरजा में जेके असांखे किथां ख़बर मिली त सोना यूरिया हिते स्टॉक लॻो पियो आहे जेके माफ़िया हुया असां उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन कयोसीं जेको असां हिंगोरजा में AC साहब हुयो मुख्तियार साहब जन हुया असां उहो उते आबादगारनि में डिस्ट्रीब्यूट करायो आहे त असां सां कुझु सहाफ़ी हज़रात बि हितां जा बि साथ ॾियनि अगरि कोई ब्लॉक करे रखे थो त असांखे उन्हनि जी तव्हां निशानदी कयो इंशाल्लाह असां तव्हां सां गॾु हूंदासीं सरकारी रेट ते असां अमल कराईंदासीं ऐं आबादगारनि में डिस्ट्रीब्यूट कराईंदासीं महिरबानी बिस्मिल्लाह रहमान रहीम मुझो नालो सैयद हैदर अली शाह है डिस्ट्रिक्ट मैनेजर तौर कम करे रहियो आहियां PPHI जे तरफ़ां खैरपुर डिस्ट्रिक्ट में अॼोकी असांजी हिन ड्राइव जो मक़सदु इहो त माण्हुनि में हिकु त अवेयरनेस अचे ऐं ॿियो थोरो हिन वैक्सीन जे हवाले सां सेंसिटिविटी खे बि माण्हू जेको आहिनि ऑब्ज़र्व करनि जंहिंजे करे असीं अॼु ही असिस्टेंट मुख्तियार साहब सां गॾु पंहिंजे THO साहब सां असांजा 2 THO साहब गॾु आहिनि ॿिया लोकल कम्यूनिटी जा मेंबर्स आहिनि जिन सां गॾिजी करे ही हिते असां वैक्सीन जे हवाले सां हींअर हिकिड़ो इशू हिते थियो हिन वैक्सीन जे हवाले सां त हिकिड़े खां पोइ उन चई असां छो हणायूं त कोई अहिड़ो अवेयरनेस को प्रोग्राम जेको अवाम खे ख़बर पवे त हिन में का नुक़सान न आहे हीअ फ़ाइदे वारी शइ आहे उन हवाले सां छा अॼु हिन में तव्हां सभिनी मीडिया वारनि दोस्तनि सां इहा गुज़ारिश आहे त तव्हांजे थ्रू बि अॼु बि हिन तव्हांजे तवसुल सां असां इहो मैसेज पहुचाइणु चाहियूं था सभिनी खे त हीअ वैक्सीन तमामु सेफ़ आहे हिन सां कोई बि इंसिडेंट कोन वाक़िफ़ थियो आहे जेके बि सोशल मीडिया ते मैसेजिस हलिया उन्हनि जी कोई बि सचाई सां कोई बि तालुक़ु कोन्हे को ऐं हीअ बिल्कुलु ई सेफ़ वैक्सीन आहे ऐं हिन जी अवेयरनेस जे हवाले सां असांजूं टीमूं घर घर बि वञी करे माण्हुनि खे वैक्सीनेशन करनि पियूं पर तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन मैसेज खे तव्हां आम ख़ासि ताईं पहुचायो त जीअं माण्हू अची करे पाण फिक्स साइड ते अची करे वैक्सीनेशन करवाइनि महिरबानी अदा मुंहिंजो नालो डॉक्टर रहमतुल्लाह सोलंकी THO सोबो दौरो असां DC साहब जे ऐं THO साहब जे हुकुम तहत खैरपुर THO उन जो हुकुम तहत असां टीमूं वठी आया आहियूं असां साईं मुख्तियार साहब जन आहिनि पुलिस जी टीम आहे पंहिंजूं पोलियो जी टीम्स बि आहिनि कोरोना वैक्सीनेशन जे हवाले सां असां मोकिलियो वियो आहे काफ़ी इंशाल्लाह हिते सुठे नमूने सां असांजो कमु हले पियो सॻियूं में ऐं जेको आहे सो जीअं तव्हां ॾिसो था ओमिक्रॉन जेको आहे न तमामु हाणे असां 75 केसिस पाकिस्तान में शुरू थी विया आहिनि उन हवाले सां वैक्सीनेशन तमामु ज़रूरी आहे ऐं अवाम खे अपील था कयूं त असां तावन कनि सर को प्रोग्राम अहिड़ो अवेयरनेस कयो जो हिते ॿाहिराड़ी इलाइक़ो आहे हिते आम माण्हू इन शइ खे नुक़सान था सम्झनि वैक्सीन न बसि इहो थोरो ग़लति जेको आहे मिसप्रोपेगेंडा कई वई आहे
जेको तमामु ग़लति अमल आहे। तव्हां दोस्तनि खे बि असांजी अपील आहे, साथ बि दोस्तनि खे अहिड़ो स्टेप खयो वञे जेको हिते अनएजुकेटेड पीपल आहिनि जेके उन्हनि खे अवेयरनेस ॾिनी। हा, इन लाइ सोशल मोबिलाइज़ेशन सख़्तु ज़रूरत आहे, जंहिंमें नोटेबल्स सां असां अॼु बि मिलियासीं, कुझु कचहरी करे आयासीं, उन्हनि मशवरो करायो आहे। ॿियो अख़बारुनि में बि अचे पियो, टीवीअ ते अचे पियो, ऐं काफ़ी टाइम थी वियो आहे वैक्सीनेशन खे, कंहिं हिन जो को बि साइड इफेक्ट कोन्हे, कंहिंखे बि का तकलीफ़ कोन आई आहे। असां त 3 डोज़ बूस्टर डोज़ बणाए छॾियो आहे ऐं ॾाढो सेफ्टी, ऐं ॾिसो केतिरो घटिजी वियो आहे, न त हज़ारनि जी तादाद में ॾाढो पखिड़िजी वञे आहे। जेतिरी वैक्सीनेशन घणेई कराईंदा, हिन बचाव जो हल सिर्फ़ु वैक्सीन ई आहे। वैक्सीन जेकॾहिं असां 80 खां 85% करे वेंदासीं, असांजो ज़िलो ॾिसो अञा पोइते पियो आहे। ऐं अवाम खे असां अपील था करियूं त वैक्सीनेशन कराइनि ऐं जेको आहे पंहिंजूं ऐं पंहिंजे दोस्तनि जूं ऐं पंहिंजे प्यारनि जूं ज़िंदगी बचाइनि। महिरबानी।